हमासा ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। खानपुर महर मां खानगढ़ जे PS20 ते छंड छाण जो अमल मुकम्मल थी वियो आहे। PS20 ते 10 मां 6 उम्मीदवारनि जा कागज़ बहाल ऐं 4 ॼणनि जा रद्द थी विया आहिनि। PS20 ते 10 मां 6 उम्मीदवारनि जा कागज़ बहाल थिया, जॾहिं त 4 उम्मीदवारनि जा रद्द थी विया। सरदार मोहम्मद बख्श महर ऐं JY अॻवान मौलाना इसाक लगारी जा नामज़दगी फॉर्म बहाल थी विया। खानगढ़ जे PS20 ते छंड छाण जो अमल मुकम्मल थी वियो आहे। 10 मां 6 उम्मीदवारनि जा कागज़ बहाल थिया। खानपुर महर मां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। सरदार मोहम्मद बख्श महर ऐं JY जे मौलाना इसाक लगारी जा नामज़दगी फॉर्म बहाल थी विया। PS20 ते 10 मां 6 उम्मीदवारनि जा कागज़ बहाल थिया, जॾहिं त 4 ॼणनि जा फॉर्म रद्द थी चुका। हमासा ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं JUI जे मौलाना इसाक लगारी नामज़दगी फॉर्म बहाल थी विया आहिनि। खानपुर महर मां अवांखे अपडेट कयूं पिया। खानगढ़ जे PS20 ते छंड छाण जो अमल मुकम्मल थी वियो आहे। PS20 ते 10 मां 6 उम्मीदवारनि जा कागज़ बहाल ऐं 4 ॼणनि जा रद्द थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। खानपुर महर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मेहर महर असां लाइन ते मौजूद आहे। जी मेहर, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, आम चूंडनि जे सिलसिले में खानगढ़ जे PS20 ते जेको आहे सो RO ऑफिस में 10 उम्मीदवारनि जेको आहे फॉर्म नामज़दगी जेके जमा कराया, उन मां जेको आहे जो फाइनल लिस्ट जेकी आहे RO खानगढ़ रिदा ज़ेरा टालपुर पारां जेका जारी कई वई आहे, उन में जेको ॿुधायो वियो आहे त 4 उम्मीदवार आहिनि जंहिं जा फार्म रद्द कया विया आहिनि। 6 उम्मीदवार आहिनि जिन में DP जो अॻवान आहे सरदार मोहम्मद बख्श खान महर, JUI जो अॻवान आहे मौलवी इसाक लगारी। उन समेत 6 जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जा जेके फार्म आहिनि नामज़दगी उहे बहाल करे RO पारां जेको आहे फाइनल लिस्ट जेकी आहे जारी कई वई आहे। जी वरी महिरबानी मेहर इन वाले सां अपडेट करण जे लाइ। पिथोरे मां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। PS49 ते छंड छाण खां पोइ कागज़नि जी मंज़ूरी ॾिनी वई। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। PS49 समारोह ते सैयद सरदार अली शाह जो फॉर्म मंज़ूर कयो वियो आहे। सैयद अमीर अली शाह ऐं सैयद सरफराज़ अली शाह जा नामज़दगी कागज़ बि बहाल कया विया आहिनि। GD उम्मीदवार फ़कीर खिज़र हयात मगरियो जो फॉर्म बि बहाल थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां ख़बर शेयर कयूं पिया। पिथोरो मां PS49 ते छंड छाण खां पोइ कागज़नि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। PS49 समारोह ते सैयद सरदार अली शाह जो फॉर्म मंज़ूर कयो वियो आहे। सैयद अमीर अली शाह ऐं सैयद सरफराज़ अली शाह जा नामज़दगी कागज़ बि बहाल थी विया आहिनि।